तुझो क्लास में वेही वार सवारे वरी घड़ी ॾांहुं निहारण। इहा आदत ॾाढी वणंदी आहे, मुंहिंजी दिलि खे गाए विझंदी आहे। इहा आदत ॾाढी वणंदी आहे, मुंहिंजी दिलि खे गाए विझंदी आहे। तुंहिंजी टिक टिक वारी पेन कढण, तुंहिंजी टिक टिक वारी पेन कढण ऐं पेन कढी पोइ बुक ते लिखण ऐं लिखंदे लिखंदे मूं ॾांहुं निहारण। इहा लिखणी त ॾाढी वणंदी आहे, मुंहिंजी दिलि खे गाए विझंदी आहे ऐं तोॾां ई पई छिकंदी आहे। कॾहिं क्लास जी लैब में लेट अचणु, तुंहिंजो कॾहिं कॾहिं क्लास जी लैब में लेट अचणु ऐं लेट अची पोइ बीही रहणु ऐं बीही करे पोइ अॻिते वधणु ऐं अॻिते अची पोइ वेही रहणु। इन अंदाज़ में त ॾाढी वणंदी आहे, मुंहिंजी दिलि खे गाए विझंदी आहे। इन अंदाज़ में त ॾाढी वणंदी आहे। हिते आशिक़ कुसिजी वेंदो आहे, हिते आशिक़ कुसिजी वेंदो आहे, कोण वारी अदा आहे। इहा आदत ॾाढी वणंदी आहे, मुंहिंजी दिलि खे गाए विझंदी आहे। तुंहिंजो क्लास में वेही वार सवारणु, तुंहिंजो क्लास में वेही वार सवारणु, वार सवारे वरी घड़ी ॾांहुं निहारण। इहा आदत ॾाढी वणंदी आहे, मुंहिंजी दिलि खे गाए विझंदी आहे।